अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां उम्मीद कयां थो तव्हां ख़ैरियत सां हूंदो। अॼु हिकु नए वीडियो में आहियूं पाण माण्हुनि जी हालत ऐं ज़ातूं। दोस्तों बराए महिरबानी सां चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। अगरि तव्हांखे कोई बि सुवाल आहे तव्हां कमेंट सेक्शन में पुछी सघो था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजो टॉपिक आहे माण्हुनि जी हालत ऐं ज़ातूं। शुरूआत वारी सिंध जूं तफ़्तुल किराम वारो लिखे थो त कंहिं ज़माने में सिंध जे अंदरि जहालत जूं रस्मूं तमामु घणे क़दुरु हुयूं, जिन मां के अखियूं ॾिठियूं हेठि लिखजनि थियूं। पहिरियों नंबर आहे, जेकॾहिं कंहिं शख़्स ते कंहिं वॾी गुनाह जी तोहमत रखी वेंदी हुई त हिन खे उन इल्ज़ाम खां आज़ादु थियण लाइ हीउ शर्त हूंदो हो जो हिकु वॾी मच ॿारे खेसि उन बाहि मां पार लंघण जो हुकुम ॾींदा हुआ। पोइ जेकॾहिं हू उन मां सही सलामत बची निकिरंदो हो त हिन खे सचो ऐं बेॾोहो सम्झियो वेंदो हो। ऐं इहा अञा ताईं असांजे सिंध में कंहिं जायुनि ते आहे ऐं अक्सर बलोचिस्तान में इहा अञा ताईं रस्म हले थी पई। नंबर ॿियो आहे, हीअं कंदा हुआ जो कंहिं साए वण जो पन रेशम जे कचे धागे सां ॿधी ॾुआरीअ जे तरीअ ते रखंदा हुआ ऐं ॿई पासे हिकिड़ी कोॾर बाहि में विझी तपाईंदा हुआ। जॾहिं उहा तपी ॻाढ़ी थी वेंदी हुई तॾहिं उहा ततल कोॾर ॾुआरीअ खे उन तिरीअ ते रखाईंदा हुआ जंहिं ते साओ पाणी रखियलु हूंदो हो। ऐं जेकॾहिं मुक़ररु वक़्त खां पोइ हू उहा कोॾर ज़मीन ते उछलाईंदो हो त उन हंध जी मिटी अहिड़ो जोश खाईंदी हुई जहिड़ो भॻड़नि वारे खोरे में वारी जोश खाईंदी आहे। उन हूंदे बि जेकॾहिं हू बेॾोही हूंदो हो त जिन माण्हुनि ही वाक़िआ अखियुनि सां ॾिठा आहिनि से बयानु कनि था त कंहिं वक़्तु उन माण्हुनि जी तिरीअत बजाए ख़ुदि पर उन धागे ऐं साए पन खे बि बाहि जो को असरु न थींदो हो। आदत हुई। नंबर 3 आहे, हिकिड़ी वॾी काठी उन पाणी में खोड़े ॾुआरीअ खे चवंदा हुआ त उन काठीअ सां लॻ पाणीअ जे तरे में हेठि हलियो वञ। जॾहिं हू पाणीअ में टुॿी हणंदो हो तॾहिं हिकिड़ो तीर खणी ईंदो हो। पोइ टुॿी हयल माण्हूअ खे ॿाहिरि निकिरी अचण लाइ इतला तौरु पाणीअ वारी खुतल काठीअ खे लोॾींदा हुआ ऐं हू निकिरी ईंदो हो। जेकॾहिं हू एतिरो वक़्तु साह झली हेठि पाणीअ जे तरे में तरसी सघंदो हो त हिन खे सचो ऐं बेॾोही सम्झियो वेंदो हो न त सज़ा जो लाइक़ु। अॼोके वक़्त में क़ानूनी हुकूमत हुजण करे जेतोणीकि अहिड़ियूं रस्मूं न आहिनि, मगर उन जी बजाए मज़हबी ख़्वाह इख़लाक़ी रंग ऐं ॿियूं अहिड़ियूं ॿियूं रस्मूं आहिनि जो ख़ुदा जी पनाह उहे कहिड़ियूं आहिनि तिन जो ज़िक्र अॻिते ईंदो। हिन मुल्क में हींअर मुसलमाननि जी आदमशुमारी ॿियनि सभिनी क़ौमनि खां 4 हिसा ज़्यादा आहे, जिन जी निस्बत अंग्रेज़ी मोरखनि जी राय आहे त ख़िलफ़ाए बनी उमैया ऐं बनी अब्बास जे ज़माने में हिननि दीन इस्लाम क़बूल कयो आहे। हिते ज़ातियूं तमामु घणियूं आहिनि। चयो वञे थो त हिन मुल्क जे मुसलमाननि जूं 300 ज़ातियूं आहिनि, जिन मां मुखिया ही आहिनि सादात, बलोच, सिमाट, मेमण, बोरी ऐं ख्वाजा। बाक़ी ॿियूं जेके बि ज़ातियूं आहिनि से घणो करे बलोच ऐं सिमाट जूं शाख़ूं आहिनि। सीधी ऐं ख़ासियल बि घणा आहिनि। जे मीरनि जे ज़माने में बलोच क़ौमुनि जा ग़ुलाम ऐं ख़िदमतगार हुआ। हींअर बि ॾिसिजे थो त उन्हनि मां घणा पंहिंजे क़दीम आकान जे दरवाज़नि ते ख़िदमतगार आहिनि। मौलाना अब्दुल हलीम शर साहब रिसर्च पोस्टन जे किताब प्रिंसिपल ऑब्जर्वेशन ऑन सिंध में किताब प्रिंसिपल नेशनल ऑफ इंडिया जे हवाले सां अॼोके वक़्त खां 70 वरे अॻु हिते जी क़ौमुनि जो ज़िक्र कंदे लिखे थो त सिंध जा माण्हू सभिनी ओलहंदी ज़िलनि जे रहंदड़नि खां घणा ज़बरदस्त ऐं सघारा आहिनि। जेकॾहिं अव्हां को सिंधी माण्हू न ॾिठो आहे ऐं हिकु शरीफ़ सिंधीअ खे ॾिसणु घुरो था त फ़र्ज़ु करियो त हिकु ड्रिघे क़द सां ताक़तवर ऐं कवी बदन शख़्स अव्हां जे साम्हूं बीठो आहे। हिन जो नक्शो हिंदुस्तान जे सभिनी माण्हुनि खां मर्दाणो आहे। मथे जी बनावट में मजमूई तौर सां हिकु ख़ूबसूरती आहे ऐं ॾाढी बि बिल्कुलु ख़ूबसूरत ड्रिघा वार उन्हनि कुल्हनि ताईं लटकी रहिया आहिनि ऐं उन्हनि में नक जे साम्हूं सिधी सींद निकितल आहे ऐं मथे खां पेरनि ताईं हथियारनि सां लटियल आहे। के माण्हू ड्रिघनि वारनि खे पुठियां बि अधु करे कंड ॾेई टोपी या पग जी अंदरि लिकाए छॾनि था। मज़हबी माण्हुनि मौलवियुनि जी मथे ते अमामा पटको रहे थो, मगर रईस क़ौमनि में हिकु ख़ासि क़िस्म जी टोपी जो रवाजु आहे।
ग़रीब ग़ुरबा पंहिंजा कपिड़ा अक्सर नीर ऐं रगे कम आणनि था। के माण्हू ख़ुसूसन फ़िक्रा साए रंग जा कपिड़ा ढकनि था। औरतनि खे सभ खां ज़्यादा प्यारो ज़ेवर आज जो छू चोड़ आहे, जंहिंजो रवाजु आम ख़ासि माण्हुनि में आहे। आम माण्हू जिन में पोख जो कमु कंदड़ ऐं ॿियनि क़िस्मनि जी महिनत ऐं मज़ूरी करण वारा शामिल आहिनि से जाट आहिनि, जिन आम तरह मज़हब इस्लाम क़बूल कयो आहे। हिननि जूं औरतूं निहायत ई हसीन आहिनि ऐं उन सां गॾु पाक दामनी ऐं परहेज़गारी में बि मशहूरु आहिनि। ऐं माण्हू हैरत सां ॾिसंदा त हिननि में परदे जो रवाजु बिल्कुलु कोन्हे, छो ही माण्हू खाना बदोश करे किथे रहनि था। हू पंहिंजनि उठनि खे चाढ़ण लाइ हमेशह सुठियूं चरागाहूं ॻोल्हींदा रहनि था। जहिड़ी तरह अरब पंहिंजे घोड़े खां जुदा थी नथो सघे, तहिड़ी तरह ही माण्हू पंहिंजे उठनि खां कॾहिं बि जुदा नथा थियनि। जाटनि खां पोइ घणो तइदाद बलोचनि जो आहे, जो ॻच मदद खां वठी हिते जा रईस बणिजी विया आहिनि। हिननि में हिकु रिबत जो निशान मौजूदु आहे, जो सभु कंहिं कबीले जो सरदार या शेख मुक़ररु आहे, जंहिंजी ॿिया सभु अताअत कनि था। उनजे हिकु अदना इशारे ते सारो कबीलो जोश में अची वञे थो ऐं थोरे ई वक़्त में 20-30 हज़ार माण्हू हथियारनि समेत गॾिजी वञनि था। इन खां अॻु जॾहिं हिते जी हुकूमत ख़ुदि मुल्क वारनि जे हथ में हुई, तॾहिं हथियारनि जो हंधि जे ॿियनि ज़िलनि खां ज़्यादा रवाज हो। बलोच क़ौमनि जो या को ॿियो मुअज़्ज़ज़ माण्हू कंहिं बि वक़्तु बिना हथियार नज़र न ईंदो आहे। अंग्रेज़ी मोरख जो अहवालु पूरो थियो। जाट ख़बर न आहे त हिन कहिड़े क़ौम जो नालो मुक़ररु कयो आहे। भाइजे थो त ॼट जो अखर जेको सिंध में कमु ईंदो आहे, सो उन जाट मां ई ठहियो आहे। उन में हिन वक़्त जी हालति में घणो फ़र्क़ु नज़र थो अचे। उन अॼु इहो लिबास ऐं वाज़िह क़तअ हथियारनि जी कसरत आहे। महिरबानी दोस्तो, असांजी वीडियो ते अचण जे लाइ मां तव्हांजो तमामु घणो थोराईंदो आहियां, जो तव्हां मुंहिंजो साथ ॾेई रहिया आहियो। पाण इंशाअल्लाह हिकु नई वीडियो में जल्द मुलाक़ात कंदासीं। बराए महिरबानी असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो। ऐं को बि सवाल आहे त कमेंट सेक्शन में तव्हां मूंखां पुछी सघो था। अल्लाह हाफ़िज़।